Hello guys, Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. अॼु जी वीडियो में साइलेंट लेटर जे पार्ट 2 जी ॻाल्हि कंदासीं। पार्ट 1 असां पहिरीं पढ़ाए चुका आहियूं। अगरि अवां असांजो पार्ट 1 जी वीडियो नाहे ॾिठी त हेठि डिस्क्रिप्शन में असांजो लिंक सेंड करे छॾियो था, अवां उतां असांजे पार्ट 1 जी वीडियो ॾिसी सघो था। अॼु जे लेक्चर में साइलेंट लेटर जे मुतलिक़ सिखंदासीं, जंहिंमें असां ADHIRTUW खे पढ़ंदासीं ऐं इहो ॿुधाईंदासीं त इहे किथे साइलेंट थींदा आहिनि ऐं हिननि जो साइलेंट थियण जो कारण छा आहे। हलूं था वीडियो ॾांहुं। अगरि अवां असांजे चैनल खे हींअर सब्सक्राइब नाहे कयो त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो त जीअं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो अव्हांखे मिली सघे। ऐं असांजो टारगेट आहे 20 लाइक। असांजो तमामु नंढिड़ो टारगेट आहे, सिर्फ़ु 20 लाइक हुजणु असांजी हिन वीडियो ते लाज़मी आहिनि। जेसिताईं असांजा 20 लाइक थी वेंदा इंशाल्लाह असां नेक्स्ट लेक्चर सेंड कंदासीं। लेटर ए। अगरि ए खां पहिरीं ओ हुजे त ए खे हल्की आवाज़ में पढ़ंदासीं। अच्छा, छा पढ़ंदासीं? हल्की आवाज़ में। हिन खे असां साइलेंट न पढ़ंदासीं बल्कि हल्की आवाज़ में पढ़ंदासीं ज़रूरु, लेकिन हिन खे असां हल्की आवाज़ में पढ़ंदासीं। कीअं? हिते असीं लो न पढ़ूं था, लो अन न, लोड, लो अड न, बीट बीट न। अच्छा ठीकु आहे। छा हिते ए पढ़िजे पियो, लेकिन छा आहे हल्की आवाज़ में पढ़िजे पियो। लो अन कोन पियो पढ़िजे। अगरि हिनखे असां सिंधी रोमन में लिखंदासीं त सिर्फ़ु LON लोन थींदो, ए असां न ॾींदासीं। हिन जे लाइ असां हिनखे छा कयोसीं, ए जेको आहे बिल्कुलु हल्की आवाज़ में पढ़णो आहे, लोन। ठीकु आहे। एंड देन लेटर डी। अगरि डी खां पोइ जी हुजे त डी ख़ामोश थींदो। डी खां पोइ जी हुजे किथे बि, हिते ॾिसो डी खां पोइ छा आहे, जी आहे, त हीउ डी ख़ामोश थींदो। नॉलेज कोन थींदो, हीउ सिंपली नॉलेज थींदो। ठीकु आहे। हिते डी खां पोइ फ़ौरन छा आहे, जी, इन जे लाइ असां हिन डी खे ख़ामोश कयोसीं। हिते एज कोन पढ़िबो, हिते सिर्फ़ु एज पढ़िबो। हिन जे लाइ छा जे लाइ, त हिते जी यानी कि डी खां पोइ जी आहे, हिन जे लाइ असां हिते डी खे ख़ामोश कयोसीं। लेटर एच। अगरि एच खां पोइ ओ हुजे ऐं लफ़्ज़ कॉन्सनेंट ते ख़तमु हुजे त असां एच खे न पढ़ंदासीं। छा हुजे? एच हुजे अख़र जी स्टार्टिंग जीअं एच सां हुजे ऐं अख़र जी एंडिंग छा आहे, ख़तमु छा ते थिए, आर ते हुजे, त असां एच खे न पढ़ंदासीं। ऐं शर्त इहो आहे त एच खां पोइ वरी ओ हुजे। ऐं हिते ॾिसी सघो था, अगरि एच खां पोइ ओ हुजे ऐं लफ़्ज़ छा ते ख़तमु हुजे, कॉन्सनेंट ते ख़तमु हुजे, त असीं एच खे न पढ़ंदासीं। जीअं ॾिसो ऑनर, हीउ हॉनर कोन थींदो, ऑनर और ऑनेस्ट। इन जी ॿी मिसाल इहा आहे, हिते बि ॾिसो एच खां स्टार्ट थी रहियो आहे, पोयां ओ बि आहे, लेकिन लफ़्ज़ जेको आहे वोवेल ते ख़तमु थी रहियो आहे। हिते असीं एच पढ़ंदासीं, हाउस थींदो, आउस कोन थींदो, हाउस, हॉर्स। हिते ॾिसो लफ़्ज़ छा ते ख़तमु आहे, वोवेल ते ख़तमु आहे। इन जे लाइ अव्हांखे मिसाल ॾिनी आहे त अव्हांखे जेतिरो थी सघे एतिरो तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थिए ऐं बिल्कुलु जेको आहे क्लियर थी वञे। इन खां अलावा कुझु लफ़्ज़नि में पिणु एच जेको आहे ख़ामोश हूंदो आहे। कीअं? जीअं ॾिसो वाट, हिते हार्ट कोन पढ़िबो, हार्ट कोन पढ़िबो। हिते डब्ल्यू खां पोइ एच हुजे ऐं उन खां पोइ ए हुजे, ओ न हुजे। हिते ॾिसो ओ आहे त हिते यानी कि डब्ल्यू साइलेंट थी वञे थो, लेकिन असीं एच जी ॻाल्हि कयूं था। हिते ॾिसो डब्ल्यू खां पोइ एच आहे त हिते वाहट कोन पढ़िबो, हिते सिर्फ़ु वाट पढ़िबो। हिते एच ख़ामोश आहे। वेयर, वेन, वाए। छा आहे हिते एच ख़ामोश आहे, डब्ल्यू पियो पढ़िजे। अगरि लेकिन हिते बि डब्ल्यू खां पोइ एच आहे, लेकिन हिते डब्ल्यू ख़ामोश आहे। छाजे करे? जो हिन जे पुठियां एच खां WHO आहे। इहो असां डब्ल्यू वारे लेटर में सिखंदासीं मज़ीद, लेकिन अव्हां इहो ॾिसी वठो त डब्ल्यू खां पोइ एच जेको आहे, एच खां पोइ ओ अची वञे त डब्ल्यू ख़ामोश थींदो। अगरि एच खां पोइ ॿियो को बि लेटर हुजे त डब्ल्यू ख़ामोश थींदो। लेटर आई जेको आहे उहो सिर्फ़ु बिज़नेस में जेको आई आहे हिते ई ख़ामोश थींदो आहे, बाक़ी ॿियो किथे बि लेटर आई ख़ामोश न थींदो आहे। लेटर आर। लेटर आर जो हिकु कॉन्सेप्ट असां पहिरीं बि सिखी आया आहियूं, लेकिन लेटर पार्ट जो जेको पार्ट 2 में जेको आहे उहो ई आहे। अगरि आर खां पहिरीं को बि वोवेल अचे त असां आर खे छा आहे हल्की आवाज़ में पढ़ंदा आहियूं। जीअं ॾिस हिते गरल, हिते गरल कोन्हे, हिते ॻाल्हि आहे। फॉरेस्ट कोन थींदो, फॉस्ट। बर्ड कोन थींदो, बर्ड। छा आहे हिते इन करे त आर खां पहिरीं छा आहे वोवेल आहे। हिते वोवेल अची वियो त हीअ असां जेको आहे आर खे
हल्की आवाज़ में पढ़ंदा सी सही गरल कोन चवंदा सी गाल फर्स्ट कोन चवंदा सी ओनली फर्स्ट ठीक है इतने ॾिसो FIST फर्स्ट फर्स्ट कोन पियो थिए आर जेको आहे यानी कि आर इतने हाफ हो गए हाफ साइलेंट आहे लेटर यू अगर जी खां पोइ यू हुजे त यू ख़ामोश थींदो जीअं गाइडनेस वॉइस डायलॉग ठीक है इतने यू ख़ामोश आहे लेटर डब्ल्यू अगर डब्ल्यू खां पोइ HO हुजे त डब्ल्यू ख़ामोश हूंदो लाइक होस हॉल हू लेटर टी अगर टी खां पोइ CH हुजे त टी ख़ामोश थींदो आहे मैच कैच वॉच हिते बि टी ख़ामोश आहे इन खां अलावा लिसन में बि ख़ामोश हूंदो आहे ॿिया केतिरा ई अल्फाज़ आहिनि जंहिंजे अंदरि CH न हुजे लेकिन उते बि असीं ख़ामोश पढ़ूं था ही सिंपल रीडिंग स्किल जा 2 कोर्स हुआ हाणे असां पढ़ंदासीं राइटिंग स्किल जो जीअं ॾिस एजुकेशन डी छा जो उचार ॾिए पई जीम जो एजुकेशन थिए पियो ये छाजे करे थियनि था इन जो मक़सदु छा आहे इहो इंशाल्लाह असां अॻिते जेका ॿिया लेक्चर ईंदा उन्हनि में अव्हांखे सेखारींदासीं लेकिन असांजो ही टारगेट निकिरो जेसिताईं कंप्लीट नथो थिए इंशाल्लाह तेसिताईं असां थी सघे थो असां नेक्स्ट लेक्चर ना बि सेंड करियूं असांजो टारगेट आहे सिर्फ़ु 20 लाइक हिन वीडियो ते हुजणु लाज़मी आहे इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़ Warriors around, don't get caught in the mosh pit. Fuel to the fire, ain't nobody can stop it. Trouble in my city, but you know I'm across it. Got a 40 on my hip and I'm liable to spark it. Throw down these hits, my click is indivisible. I aim, you duck, I squeeze, now you invisible. I'm not afraid of getting physical. All these different chemicals are fucking up my visual. Blood from my hands, got slugs from my gunners. Yo, we notorious, we ain't no runners. Blood from my hands, got slugs from my gunners. Yo, we some warriors, they ain't called gunners. Blood from my hands.